नाज़रीन, हैदराबाद में सिंध आबादगार बोर्ड तरफा टमाटन जी इम्पोर्ट बंद करण खिलाफ एहतजाज किया वियो। ॾिसूं था मुदस्सिर अब्बास जी रिपोर्ट। नाज़रीन, जो हैदराबाद में सिंध आबादगार बोर्ड तरफा टमाटे की इम्पोर्ट बंद न करण खिलाफ एहतजाज किया वियो है, जंहिंमें तमाम आबादगार अगवान शरीक आहिनि। असीं इन हवाले सां एहतजाज में शरीक सिंध आबादगार बोर्ड के अगवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन वधीक छा चवणु आहे? लोअर सिंध में ख़ासि करे बदीन, टंडोलिया, मीपुखास इहो जेको एरिया आहे, इन में टमाटो मुकमल तौर ते तयारु आहे ऐं असीं सम्झूं था त इहो एतिरो टमाटो आहे जो इहो सॼे पाकिस्तान जी घुर्ज पूरी करे सघे थो। हिन वक़्तु टमाटो ईरान मां या ॿियनि मुल्कनि मां इम्पोर्ट करण जो मक़सदु सिर्फ़ु सिंध जे आबादगार खे तबाह बर्बाद करणो आहे। हिन हुकूमत जूं पॉलिसियूं त असां ॾिठो आहे त मुकमल तौर ते ज़राअत दुश्मन आहिनि। हाणे टमाटो जेको ईरान मां अचे थो, हिन में वॾी साज़िश बि आहे त ईरान जे थ्रू असां वटि हिंदुस्तान जो टमाटो बचे पियो ऐं जितां 50-60 वॾा वॾा कंटेनर जंहिंजी सम्झो 150 ट्रकुनि जे बराबरि जॾहिं टमाटो बाज़ार में ॿाहिरि मुल्कनि जो अची वेंदो, भले उनजी क्वालिटी ख़राबु हुजे, त असांजो आबादगार वीचारो तबाह थी थो वञे। उन्हनि जो लखनि रुपयनि जी इन्वेस्टमेंट थियल आहे। टमाटे जंहिंजो अघु अॼु 70% किरी चुको आहे। त असांजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे फौरी तौर ते टमाटे जी जेकी इम्पोर्ट आहे ऐं ॿियूं जेकियूं ज़रिए जिनास आहिनि उनजी इम्पोर्ट में बसर हुजे, ॿियूं कहिड़ियूं शयूं उनजी बंदि कई वञे ताकी आबादगार खे नुक़सान खां बचाए सघे। अदा पाकिस्तान में असांजा जेके सिंध जा आबादगार आहिनि उहे बदकिस्मती सां उन्हनि सां इहा सूरत हाल लॻी पई आहे जो हू पूरे सराउंडिंग जे मुल्कनि में सभ खां घणो ख़र्च करे रहिया आहिनि फी एकड़ ते, ऐं जॾहिं उन्हनि जी पैदावार अचे थी त उन खे जेको आहे असांजी सरकार जी नाक़िस कारकर्दगी जे करे ॿाहिरां टमाटा ऐं बसर घुराया था वञनि ऐं आबादगार लोकल आबादगार खे जेको आहे उनजो को बि फ़ाइदो कोन थो थिए। घटि अघु जे करे आबादगार जो इस्तेसाल थी रहियो आहे। असांजो मुतालबो आहे त ॿाहिरां टमाटो ऐं बसर घुराइण बंदि कयो वञे, जे न त आबादगार ॿीहर जेको आहे टमाटो ऐं उन्हनि खे छो जो फ़ाइदो नथो थिए, उन्हनि खे मुसलसल नुक़सान थी रहियो आहे, उहो पंहिंजो टमाटो ऐं बसर जेको आहे उहो पोखणु छॾे ॾींदा ऐं पोइ वरी जेको आहे असांजी आवाम खे तमामु महांगो जेको आहे बसर ऐं टमाटा वठणा पवंदा। पंहिंजे सिंध में टमाटे जो जेको फसल आहे उहो 2.25 लख खां 2.5 लख एकड़नि ते पोखियो वञे थो। हिन वक़्तु असांजा जेके सिंध जा ज़िला आहिनि, ख़ासि तौर ते बदीन ज़िलो आहे, सिजावल आहे, ठठो आहे, टन मोहम्मद खान आहे, मीरपुर ख़ास जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में टमाटो फुल जेको आहे सो मैच्योर थी पची चुको आहे ऐं उहो मार्केट में अची चुकियो आहे टमाटो। हिन वक़्तु बि तक़रीबन 50 खां 60 कंटेनर रोज़ाना पाकिस्तान जे बॉर्डर में ताफ़्तान जे ईरान मां पाकिस्तान जे बॉर्डर में पूरे पाकिस्तान जे मंडियुनि में ईरान जो टमाटो अचे पियो। नुक़सान जो वॾो अंदेशो आहे। अरबें रुपयनि जो हिते फसल लहे पियो थो। असांखे सिंध जी मईशत तबाह थिए थी। असल में छा आहे त जेको हे वफ़ाक़ी सरकार असां सां इहे ॾाढायूं हर वक़्तु कंदी आई आहे। जॾहिं असांजी सिंध जी कणिक लहंदी आहे तॾहिं बि उहो जेको सो रूस खां या ॿाहिरां कणिक इम्पोर्ट कंदा आहिनि ऐं जॾहिं खोट थींदी आहे त पाण जेको सो ट्राला भरे अफ़गानिस्तान मोकिलींदा आहिनि। ऐं जॾहिं हींअर सिंध जो बसर ऐं टमाटो लहे थो त उन वक़्तु जेको आहे सो हुननि छा कयो आहे जो ॿाहिरां इम्पोर्ट कयो आहे। इन सां छा थींदो जो सिंध जी मईशत तबाह थींदी, सिंध जे आबादगार खे नुक़सानु थींदो, सिंध जो हारी जेको आहे सो वेचारो जेको पुठिते पियल आहे उनखे अञा वधीक माना धचको लॻंदो। साईं तव्हां ॾिसो न असांजे मुल्क में जॾहिं हिकिड़ी शइ वाफ़र मिक़दार में आहे उहा एक्सपोर्ट करण ते पाबंदी आहे। बाक़ी जेका थोरी घणी शार्टेज थिए थी त इम्पोर्ट शुरू थी वञे। इन में असांजे मुल्क में वेठल एजेंट इन्वॉल्व आहिनि। इन में असांजी एग्रीकल्चर मिनिस्ट्री इन्वॉल्व आहे, कस्टम इन्वॉल्व आहे, इन में असांजी बॉर्डर फोर्स इन्वॉल्व आहे। हाणे इन्हनि सभिनी खां केरु ॻाल्हाए सघंदो? हिकिड़ो ग़रीब पंहिंजे ॻोठ में वेठल हारी त न ॻाल्हाए सघंदो। इन में चीफ मिनिस्टर खे रोल अदा करणु खपे, असांजे मिनिस्टर एग्रीकल्चर खे रोल अदा करणु खपे, उन्हनि खे वाइस करणु खपे। हाणे तव्हां ॾिसो त गुज़िरियल साल केॾो लॉस थियो आहे। लाड़काणो, शिकारपुर, दादू विए टमाटो असांजो मार्केट में ई न वियो। अरबनि करोड़नि रुपयनि जा ख़र्च इहे उते ई जेको आहे माना दफ़न थी विया।